अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध वेब टीवी जी सालगिरह मल्हाई वई। उन सां गॾोगॾु वॉइस ऑफ सिंध लंडन जहिड़ो इदारो क़ाइमु कंदड़ जदीद सिंधी साफ़ जे बानी, सिंधी सहाफ़त में नवां लाड़ा मुतारिफ़ कराईंदड़ साख़ायते सहाफ़ी साईं इमदाद ओढो जी पिणु सालगिरह मल्हाई वई। सालगिरह जे मौक़े ते मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं पिणु मुनक़िद थियूं। उन सां गॾोगॾु केतिरनि ई साथियुनि रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं उन सां गॾोगॾु साईं इमदाद ओढो जी सालगिरह जूं मुबारकूं ॾिनियूं। सालगिरह जे हवाले सां मुख़्तलिफ़ साथियुनि जा राय पिणु सोशल मीडिया जे आधार असां ताईं पहुता। नामियर सहाफ़ी ऐं ख़ूबसूरत लेखक मोहम्मद यूनस महर लिखियो, अॼु असांजे सीनियर साथी दोस्त साईं इमदाद ओढे साहिब जो जनम ॾींहुं आहे। इहो बि हिकु ख़ूबसूरत इतफ़ाक़ आहे या इमदाद साहिब जी पंहिंजी शौरी कोशिश त अॼु वॉइस ऑफ सिंध लंडन जी बि 14वीं सालगिरह आहे। साईं इमदाद जी अॼु 80वीं सालगिरह आहे। हुन जो बुनियादी तालुक़ु ॻोठ मोहम्मदपुर ओढो तालके गढ़ी खैरे ज़िले जेकमाबाद सां आहे। सॼी सिंध में इमदाद ओढे जो तारफ़ हिकु तरक़ी पसंद ऐं वतन दोस्त शागिर्द अॻवान ऐं सिंध जी साफ़ जे खेत्र में हिकु ट्रेंड सेटर जे तौर ते थिए थो। पर ही ॻोठ में इमदाद अली ख़ान आहे, छो त हुनजो तालुक़ु ओढो क़बीले जे ज़मींदार घराणे सां आहे। पर हुनजी मिटी में निड़पिण खां बग़ावत जो अंसर शामिलु रहियो आहे। हुनजी तरबियत ते काफ़ी अॻवान जो असरु हो, पर हुनजी नज़रियाती ऐं सियासी तरबियत जे हवाले सां उस्ताद अब्दुल लतीफ़ महर ऐं मोहम्मद बख़्श सुमरो वकील, जंहिंखे जेकमाबाद जा सियासी नज़रियाती शागिर्द अदे मोहम्मद बख़्श जे नाले सां मुखातिब थींदा हुआ। हिननि ॿिन्ही शख़्सियतनि जी नज़रियाती ऐं सियासी सोबत इमदाद ओढो जी शख़्सियत जी आबियारी में कलीदी किरदारु अदा कयो। उहो 67 या 68 जो ज़मानो हो, जेको सिंध में वन यूनिट मुख़ालिफ़ तहरीक जो दौरु हो। हैदराबाद खां पोइ दादू ऐं जेकमाबाद वन यूनिट मुख़ालिफ़ तहरीक जा मरकज़ी शहर हुआ। उन वक़्तु जेकमाबाद स्टूडेंट्स फेडरेशन जो सदर इमदाद अली ख़ान हो। जॾहिं सिंध सतह ते तरक़ी पसंद ऐं वतन दोस्त शागिर्द तनज़ीम सिंध नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन जो बुनियादु पियो त इमदाद SNSF जे ज़िले जेकमाबाद जो सदर चूंडियो वियो ऐं हिकु साल खां पोइ जॾहिं तनज़ीम जी मुकमल जूड़त थी त कामरेड जाम साकी SNSF जो मरकज़ी सदर ऐं इमदाद अली ओढो जनरल सेक्रेटरी चूंडिया विया। उहो क़ौमी तहरीक जे उभार जो दौरु हो, जंहिंमें वन यूनिट ख़िलाफ़ तहरीक जे तनज़ीमी मोर्चे एंटी वन यूनिट फ्रंट जे जलसनि में सिंध जे सफ़े अवल जे सियासतदाननि साईं GM सैद, कामरेड हैदर बख्श जतोई, कामरेड ग़ुलाम मोहम्मद लगारी, काज़ी फैज़ मोहम्मद, चाचो हाफ़िज़ कुरैशी वकील हर जलसे में गॾु हूंदा हुआ त उन प्लेटफार्म ते सिंध जा आलिम अदीब ऐं शाइर बि हमरकाब हुआ, जिनमें शेख अयाज़, नियाज़ हुमायूनी, रशीद भट्टी, तनवीर अब्बासी, शागिर्द अॻवाननि मां कामरेड जाम साकी, यूसुफ लगारी, यूसुफ टालपुर, इक़बाल तरीन, मसूद नूरानी, प्रोफेसर एजाज़ कुरैशी, अमानुल्लाह शेख ऐं इमदाद ओढो सॼी सिंध में वन यूनिट ख़िलाफ़ हलचल जा मुख्य अॻवान हुआ। उन वक़्तु क़ौमी तहरीक पंहिंजे उरूज ते हुई, हिकु जाग ऐं जागरता जो ज्वालामुखी हो जो हर तरफ़ ॿरी रहियो हो। इन सॼे दौर में शागिर्द सथ में साईं इमदाद जो हिकु मुतहरिक किरदारु हो। जॾहिं बि सिंध सतह ते का बि वन यूनिट मुख़ालिफ़ सरगर्मी थींदी हुई, जंहिंमें एहतिजाज, जलसो, जुलूस या बुख हड़ताल, त इमदाद साहिब सरगर्म शागिर्द अॻवान जे तौर ते जदोजहद में शामिलु रहियो। कामरेड जाम साकी खां पोइ सिंध नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन जो सदर इमदाद अली चूंडियो वियो त जनरल सेक्रेटरी कामरेड शहीद नज़ीर अब्बासी चूंडियो वियो। इहा चूंड पिणु जेकमाबाद में थी। उन वक़्तु इमदाद अली रूपोशी सबबि हिन मरकज़ी कन्वेंशन में शामिलु त न थी सघियो, पर रूपोशी दौरान ई मरकज़ी सदर चूंडियो वियो। उन खां पोइ वोटर लिस्ट सिंधी में छापियो तहरीक में सरगर्म रहियो, जंहिं तहरीक सबबि वोटर लिस्टूं सिंध में अॼु बि उर्दू सां गॾु सिंधी में बि छापियूं वञनि थियूं। जॾहिं बंगाल में फ़ौजी ऑपरेशन थियो त सॼी सिंध बि उन ख़िलाफ़ु आवाज़ु बुलंद कयो। बंगाल ऑपरेशन ख़िलाफ़ जेकमाबाद में हिकु मज़मती पंफलेट जो अजराव थियो, जंहिं सबबि उन वक़्तु जेकमाबाद में वतन दोस्त सियासत में मुतहरिक 8 साथियुनि जूं गिरफ़्तारियूं थियूं,
जिनमें उस्ताद अब्दुल लतीफ़ महर, साफ़ी अगवान, गालिब लतीफ़, नारायण दास, डी कपूर वकील, रमेश लाल वकील, काको घनश्याम दास, आज़ाद प्रिंटिंग प्रेस वारो, नौजवान शागिर्द मनोहर लाल, अदीब ऐं कहाणीकार फ़ताह आबिद ऐं अब्दुल्लाह दाऊद पोटो शामिल हा। जॾहिं त अदो मोहम्मद बख्श सुमरो वकील, शागिर्द अगवान ज़ाहिद मखदूम रूपोशी सबबि गिरफ़्तारी खां बची विया ऐं इमदाद ओढो अॻी रूपोशी में हो। हीअ सभु गिरफ़्तार साथी 17 महीना सखर ऐं हैदराबाद जे जेलनि में रहिया। उन खां पोइ बांग्लादेश जी आज़ादी बाद बिहारियुनि जी पाकिस्तान वापसी जो इशू पैदा थियो त उहे बिहारी बि सिंध में आबाद करण जी रथा सटी वई, जंहिं सबबि सिंध में बिहारी न खपनि तहरीक जो आगाज़ थियो, जंहिंमें इमदाद अली ख़ान पिणु गिरफ़्तार थी जेल में रहियो। शागिर्दी वारे तहरीकी दौर खां पोइ बि इमदाद ओढे जो तहरीकी सफ़र साफ़ती मैदान में जारी रहियो। अॻु शागिर्द अगवान तौरु, हाणे हिकु वतन दोस्त साफ़ी जी हैसियत में इन सिलसिले में माहिवार सिंध सुजाग जो अजराव कयाऊं ऐं जेकमाबाद सतह ते हिकु पढ़ियल लिखियल कमेटेड ऐं सिहतमंद सहाफ़त जे बुनियादनि खे मज़बूत कयाई। जेकमाबाद प्रेस क्लब जो सदर बि रहियो। पोइ उन्ही सहाफ़ती सफ़र जे सिलसिले में कराची रिहाइश पज़ीर थियो, जिते माहिवार सिंध सुजाग सां गॾु 1999 में सिंध जी पहिरीं मुकमिल कंप्यूटराइज़्ड अख़बार अवामी आवाज़ जो बुनियादु विधाऊं, जंहिंमें सिंध जा नामियारा सहाफ़ी सुहेल सांगी, अनवर पीरज़ादो, फ़कीर मोहम्मद लाशारी, सैफ़ बनवी ऐं ॿिया साथी शामिल हुआ, जिन सिंधी सहाफ़त खे वतन दोस्त ऐं अवामी ज़रूरतनि पठांदड़ हिकु अहिड़ी अख़बार ॾिनी जेका सिराजुल हक़ जे दौर वारी हिलाल पाकिस्तान ऐं साईं यूसुफ शाहीन जी बरसात खां पोइ अहम सहाफ़ती मोर्चो साबित थी। हिननि अख़बारनि सिंधी सहाफ़त जे रंग ढंग खे बदिलाए जदीद सिंधी सहाफ़त जो रूप ॾिनो। उन खां पोइ इमदाद अली सोभ जो बुनियादु विधो। सोभ अख़बार खे कामयाबु करण जी जदोजहद में हुन घर ॿारे ॾियारी करे छॾी। पंहिंजो अलह तलह विकिणी बि सोभ अख़बार खे कामयाबु करण जी कोशिशि कई, जेका बाद में शाह भाईवारनि जे हिसे तौरु इमदाद अली खां अलॻि कई वई। इन्हीअ ॾुखे सफ़र खां पोइ इमदाद ओढो सिंध खे ख़ैराबाद करे लंडन में रिहाइश पज़ीर थियो, जितां हुन वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं टीवी जो बुनियादु विधो, जंहिं सिंध में नाइंसाफ़ियुनि सां गॾु सियासी अॻवाननि ऐं कारकुननि जे जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ु पंहिंजो सगारो सहाफ़ती आवाज़ बुलंद कयो। इमदाद ओढे जे हक़ ऐं सच जो हीउ सफ़र जारी आहे। अॼु हू 80 सालनि जी उमिरि ते पहुतो आहे। हुनजो सियासी ऐं सहाफ़ती सफ़र सां शौरी उमिरि 16 सालनि खां शुरू थियो, जंहिंखे अॼु 65 साल थिया आहिनि, पर जोश ऐं जज़्बो साॻियो आहे। 80 सालनि जी उमिरि में बि जवान जज़्बनि सां पंहिंजो वतन दोस्त सहाफ़ती सफ़र जारी रखियलु आहे। इन्ही विच में इमदाद कई ॾुख ॾाखड़ा पंहिंजनि परावनि जा दोखा बि बर्दाश्त कया आहिनि, पर सब्र ऐं मुसलसल जदोजहद में हलंदो रहियो आहे। हुन मक़सदी वतन दोस्त तरजीहात लाइ नुक़सान जा सौदा कया आहिनि, पर पोइ बि इस्तक़ामत सां संदसि सफ़र जारी आहे, जेको हुन जे क़सद मुताबिक़ आख़िरी वक़्त ताईं जारी रहंदो। हुन हमेशह पाण ॿारे रोशनी कई आहे। ॿरीअ जिन ॿारी आउं न जीअंदी उनरी। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। ख़ूबसूरत लेखक ऐं सहाफ़ी मोहम्मद यूनस महर जो लिखियलु लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।